हबीबुल्ला मैं तो अॼु पंहिंजे महिमा को अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो अव्हांजे पाड़े में हिन गिटी जे दुकान में हिते पंहिंजो थोरो घणा मुज़ाहिमत गोलियूं बि हलाई वयूं आहिनि ऐं हिकु औरत में ज़ख़्मी थी आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि हिन वक़्तु? बिस्मिल्लाह रहमान रहीम। असां वटि हिते अॼु उमेद अली पाड़े मेमण ॻोठ में रियाना जो नंढो गिटी जे अंदरि आहे ऐं अॼु अफ़सोसनाक ई वाक़ियो थियो आहे जो हिकिड़ो माण्हू मोटरसाइकिल ते आयो ऐं हथियारनि सां लैस ऐं अची करे हिते दुकान जे अंदरि घिरी पियो। हिते छोकिरी हिकिड़ी दुकान में ॿ नंढियूं छोकिरियूं उहे का शइ वठणु आयूं ऐं हिकिड़ी दुकान जी जेका मालिक आहे उन्हनि जी धीअ हुई उहा छोकिरी हिते दुकान में वेठी। ॿियो मर्दनि मां कोई कोन हो। तक़रीबन 8:15 जे टाइम ते मच्छी मार्केट खां अंदरि घिरियो हिन गलीअ जे अंदरि ऐं हिन दुकान खुलियल ॾिठो ही दुकान जे अंदरि हथियार खणी हलियो वियो ऐं हुननि खां छोकिरनि खां छोकिरियूं जेके हुयूं हिकिड़ी ॿिनि छोकिरियुनि खां हुन मोबाइल खसिया ऐं मोबाइल खसण खां पोइ हुन छोकिरीअ खे फायर करे ऐं पेट में हुनखे फायर कयईं। फायर करे छोकिरी किरी पई ऐं तमामु घणी ज़ख़्मी थी आहे। इहो असांजे हिन ॻोठ में हिकु तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे जेको अॼुकल्ह जे ही माहौल जेको असां वटि दहशतगर्दीअ जो ऐं फुरलुट जो उहो अॻे रोडनि रस्तनि ते थींदो, हाणे बाक़ाइदा हिते असां वटि नंढियूं नंढियूं गलियूं आहिनि। हीअ तव्हां जेकॾहिं असांजी ॾिसंदव त हिकिड़ी नंढी गली आहे जंहिंमें सवाइ ॻोठ जे माण्हुनि खां ॿियो को माण्हू ॿाहिरियों अचे बि कोन थो ऐं हीअ माण्हू दीदा दिलेरी सां आयो आहे। दीदा दिलेरी सां अचण खां पोइ ऐं दुकान जे अंदरि घिरियो आहे। हिन छोकिरियुनि जे हथ में मोबाइल ॾिठा, दुकाननि में अंदरि घिरी पियो। घिरण खां पोइ हिन फायर करे छोकिरियुनि खे मोबाइल खसे ऐं वरी ॿाहिरि हेॾां निकिरी हलियो वियो। सो असांजे ॻोठ में इहे अहिड़े क़िस्म जा जेके वारदातूं वाक़िया थियनि था सो अफ़सोसनाक वाक़िया आहिनि। असांखे हिननि जे लाइ बाक़ाइदा फुल एक्शन वॾे पैमाने ते एक्शन खणणु खपे ऐं असां पुलिस खे SSP साहब खे ऐं असां SHO साहब खे ऐं असांजे हिते जेके बख़्तियारी वारा आहिनि उन्हनि खे मां इहा अपील कंदुसि, महिरबानी करे इन्हनि शयुनि खे कंट्रोल कयो। इहे जेके बि मुलज़िम आहिनि इन्हनि खे जल्द से जल्द गिरफ़्तार करे इन्हनि खे वधि खे वधि जेका इन्हनि जी खां सज़ा ॾेई करे ऐं असांजे मथां हीउ जेको अज़ाब जेको नाज़िल पियो थिए दहशतगर्दी जो, इहो महिरबानी करे इन दहशतगर्दी जे अज़ाब खे जेको रोकण लाइ ऐं ॿीहर असां CM साहब खे ऐं असां SSP साहब खे, DIG साहब खे, IG साहब खे ऐं SHO साहब खे असां हिते जी तमामु पुलिस खे ऐं अख़्तियारी वारनि खे मां हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि, महिरबानी करे असांखे हिननि खां निजात ॾियारी वञे। जे न त इहे सिलसिलो आईंदा बि हलंदो रहंदो ऐं इन सिलसिले खे रोकण लाइ करे महिरबानी करे असांजो साथ ॾियो। हीअ हिकिड़ी ग़रीब वेचारी औरत हुई, उहा औरत दुकान हलाईंदी हुई ऐं पाड़े में दुकान हलाईंदी हुई। असां अॼु जेकॾहिं हिकिड़ी ग़रीब औरत सां इहो वाक़ियो थियो आहे, सुभाणे इहो वाक़ियो वधीक जेको आहे सो वठंदो। महिरबानी करे ऐं अख़्तियार वारनि खे बार बार इहा उमिरि छोकिरी जूं ॿ जेके नंढियूं हुयूं उन्हनि जी 8-10 साल, हिकिड़ी 11 साल उमिरि आहे ऐं हीअ छोकिरी हाणे प्रेग्नेंट छोकिरी हुई। मसइले जी हाणे पोइ साल शादी थी हुई ऐं उन खां पोइ हीअ प्रेग्नेंट छोकिरी हुई ऐं खणी विया आहिनि हाणे हॉस्पिटल। दुआ कयो अल्लाह ताला हिन खे सिहत ॾे, चङ भलाई ॾे ताकी इहा पंहिंजी ज़िंदगी इन खे वापसि मिले ऐं असां अल्लाह ताला खां दुआ घुरंदासीं। हाल इन जी ज़िम्मेदार हद जी पुलिस आहे छो मुसलसल वाक़िया थियण जे बावजूदि उहे को तदारक न आहिनि करे सघिया। जेतिरा वाक़िया थिया आहिनि अॼु ताईं को मुलज़िम गिरफ़्तार करे आणे न सघिया आहिनि सवाइ कॾहिं कॾहिं इहो ॿुधा था फलाणो चर्च जो मुलज़िम जलियो आहे, फलाणो हीरोन जो मुलज़िम जलियो आहे, जे वटां अधु पूरी चर्च मिली आहे या हीरोन मिलियो आहे। सचा मेमण ॻोठ जी पुलिस जेको हिन वक़्त ताईं जेको SHO वेठल आहे वॾे अरसे खां वेठल आहे, उन मुसलसल अॼु ताईं न का मोटरसाइकिल चोरी कंदड़ ग्रुप पकड़ियो आहे, न चोरनि जो ग्रुप पकड़ियो आहे। इन जो तव्हां कहिड़ो कारण सम्झंदा? सही, इन जो सिधो सो कारण इहो आहे जेसि ताईं असांजी हिते एडमिनिस्ट्रेशन, असांजी पुलिस एडमिनिस्ट्रेशन कंट्रोल न कंदी। छा आहे जो हीउ पहिरियों वाक़ियो कोन्हे, मेमण ॻोठ में इहे इन खां अॻु में बि रमज़ान में बि काफ़ी वाक़िया थींदा रहंदा आहिनि ऐं ख़ासि करे स्नैचिंग जा, मोटरसाइकिल चोरीअ जूं वारदातियूं त कई थियूं आहिनि, की मोटरसाइकिल जूं स्नैचिंग जूं रिपोर्टूं बि दर्ज थी चुकियूं आहिनि। पर उन जे बावजूदि बि असांजी पुलिस जेका उन्हनि जे लाइ FIR त करे थी, उन्हनि जे मथां नॉमिनेट को बि कोन पिया कनि, कंहिंखे बि अरेस्ट कोन पिया कनि। जेकॾहिं मां सम्झां थो त इहो पुलिस जेकॾहिं पंहिंजो किरदारु सही तरीक़े जो अदा करे, असांजे हद जो SHO साहब जेकॾहिं इन खे फुल एक्शन वठी इन्हनि जेके मुलज़िम आहिनि
इहे दहशतगर्द आहिनि, इन्हनि खे महिरबानी करे जेकॾहिं पकड़ण जी कोशिशि करे ऐं उन्हनि खे सज़ाऊं ॾियारे। आउं सम्झां थो इहो कंट्रोल थी सघे थो, पर असांजी पुलिस असांजो साथ ॾिए। असांजी न त ग़रीब आवाम हीअं पई लुट बि मरंदी ऐं असां जेको आहे सो वेठा ॾिसंदासीं। महिरबानी करे ऐं पुलिस खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त पंहिंजे फुल एक्शन में अचनि ऐं इन्हनि जेके आहिनि से SHO साहब खे त इहे तमामु घणियूं वारदातियूं असांजे हिन थाणे जे हदूद में थींदियूं पियूं अचनि ऐं उन्हनि जूं कंप्लेंट्स बि रहंदियूं, ॾींहं ॿ ॾींहं कंप्लेंट्स वञनि थियूं पियूं ऐं कंप्लेन जे बावजूदि बि को बि अॼु ॾींहं ताईं मुजरिम कोन्हे पकड़ियो आहे ऐं न ई उनखे सज़ा मिली आहे। इहो जेसिताईं सज़ा जो अमल मुकमल न थींदो, जेसिताईं सज़ा जो अमल न हलंदो, तेसिताईं इहे वारदातूं थींदियूं रहंदियूं। महिरबानी करे इन अमल खे एक्टिव कयो ऐं इन्हनि खे सज़ा ॾियो। पुलिस जो मां इन खे ईअं सम्झंदुसि त ही पुलिस जेको आहे सो उन्हनि खे हथी पई ॾिए ऐं पुलिस जो इहो फ़र्ज़ु आहे त इन अमन अमान जी सूरत में आवाम जो साथ ॾिए ऐं आवाम सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए बीहे ऐं इन्हनि वारदातनि खे, इन्हनि मुजरिमनि खे पकड़े उन्हनि खे सज़ाऊं ॾिए। ऐं पुलिस महिरबानी करे हिते जेको बि असांजो SHO हद जो वेठल आहे उनखे आउं स्पेशली इहा रिक्वेस्ट कंदुसि, महिरबानी करे असां माण्हुनि जी अमन में असांखे अमन में ॾियो ऐं असांजी सपोर्ट कयो, असांजो बचाव कयो। जे न त हे ग़रीब आवाम, ग़रीब माण्हू वीचारा ईअं तड़पी मरी वेंदा ऐं असांजो हिते कुझु कोन्ह थींदो।